मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं, नामवर कालम निगारनि ऐं अहम लेखकनि जा मज़मून ऐं मुख़्तलिफ़ अख़बारुनि जा एडिटोरियल ऐं ॿियो घणो कुझु रोज़ानो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां अहम ख़बरूं साण करे हाज़िर ख़िदमत आहे फ़ाज़िल चन्ना। सभ खां पहिरीं अहम ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अॼु जूं अहम सुर्ख़ियूं ऐं ख़बरूं अवां जे समातुनि जे नज़र कंदो थो हलां। अहम सुर्ख़ी आहे त परवेज़ मुशर्रफ जा गद्दारी केस में गिरफ़्तारी वारंट जारी, मिल्कियत ज़ब्त करण जो हुकुम। अॻूणे सदर जनरल रिटायर्ड परवेज़ मुशर्रफ जी मिल्कियतनि बाबति रिपोर्ट अदालत में पेश। 7 मां 4 मिल्कियतूं जवाबदार मुशर्रफ जूं आहिनि। वफ़ाक़ी घरू वज़ारत जी रिपोर्ट में आगाही। ख़ुसूसी अदालत जवाबदार जे वकील जे सिक्योरिटी फ़राहम करण वारी इस्तदा रद्द करे छॾी। अदालत चयो त पहिरीं परवेज़ मुशर्रफ कानून आॾो सरेंडर करे, उनखां पोइ ई ॾिसंदासीं त इस्तदा ते गौर कजे या न। अदालत फ़ौजी एज़ाज़ वापसि वठण जो हुकुम बि ॾेई सघे थी। प्रॉपर्टी ज़ब्त करण जो हुकुम जस्टिस या आफ़रीदी चयो त कानून जो अमल नथो रुकजी सघे। अॼु जी ॿी बि अहम सुर्ख़ी आहे त ज़रदारी ऐं नवाज़ तरफ़ां अक्सरियत जी दावा। आसिफ ज़रदारी जी बलोचिस्तान जे वॾे वज़ीर सां मुलाक़ात। सेनेट चेयरमैन जो फ़ैसिलो मुशावरत सां थींदो। विनिंग वोट आहिनि। ज़रदारी चयो त गिला नथो करियां, पर रज़ा रब्बानी नवाज़ शरीफ़ जूं भंजकड़ियूं नज़रअंदाज़ कयूं। उहो ई सबबु आहे जो हिन जी साणस कुर्बत सरस आहे। आसिफ ज़रदारी जा थोराइत आयूं खेसि मुकमल इख़्तियार ॾेई छॾियो आहे। हाणे हू जेको चाहे उहो फ़ैसिलो करे। अब्दुल कुदूस बज़न जो मुशावरती इजलास सेनेट चेयरमैन नवाज़ लीग सरबराही ऐं डिप्टी चेयरमैन इत्तेहादिन जो हूंदो। नवाज़ लीग कमेटी जो मौक़िफ़। आसिफ ज़रदारी जे अहिड़े फ़ैसिले ते पार्टी जा अहम अॻवान रब्बानी खे ॿीहर सेनेट चेयरमैन न बणाइण मांडवालीअ जे इम्कानी नामज़दगीअ ते कावड़ियल आहिनि। तहरीक इंसाफ़, जमियत उलमा इस्लाम, मुस्लिम लीग फे ऐं अवामी नेशनल पार्टी रब्बानीअ जे नाले ते इतफ़ाक़ कयो आहे। मांडीवाला खे घुर्बल हिमायत न मिलण ते रब्बानीअ खे ॿीहर सेनेट चेयरमैन नामज़द करण जा इम्कान आहिनि। अहम सुर्ख़ी आहे त बिटी शहरियत रखंदड़ सेनेटरनि बाबति सुभाणे फ़ैसिले जो इम्कान आहे। मुल्की नुमाइंदनि परॾेह में फ़ाइदनि लाइ उतां जी शहरियत वरिती, पाकिस्तान में मौजुनि लाइ वापसि आया। चीफ जस्टिस अदालत बिटी शहरियत बाबति फ़ैसिलो 2012 में ॾिनो हो। हिननि जे नाअहली बि उन वक़्त खां शुरू थियणु घुर्जे। 2013 में बरतानवी शहरियत छॾे चुको आहियां। चौधरी सरवर बयान हल्फीअ जमा करायो। चीफ जस्टिस 12 मार्च ते हलफ़ बरदारी आहे। जल्द सुनवाई कयो। वकील
जो चवणु हो। 10 मार्च ते कंदासीं जस्टिस साकिब निसार। अहम सुर्खी आहे त नवाज शरीफ खे तौहीन अदालत केस में नोटिस जारी। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त खे ॿुधण जोॻो करार ॾेई छॾियो। अदालत नवाज शरीफ खे नोटिस जारी करे जवाब तलबे वरितो। पेमरा ऐं काउंसिल ऑफ प्रेस खे बि नोटिस जारी। आइन कंहिंखे ज़ाब्ते इख़लाक़ ऐं कानून जी भञकिड़ी करण जो इख़्तियार नथो ॾे। इस्लामाबाद हाई कोर्ट नवाज शरीफ लाहौर में तक़रीर कंदे अदालत खे घटि वधि ॻाल्हाए तौहीन अदालत कई आहे। दरख़्वास्त गुज़ार। अहम सुर्खी असां वटि आहे त सेनेट कमेटी 6 ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾियण जो बिल मंज़ूर करे वरितो। सेनेट जे क़ाइम कमेटी जे इजलास में इलाक़ाई ॿोलियुनि खे क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण ते गौर कयो वियो। सेनेट मेंबरनि इजलास में ॻाल्हाईंदे चयो त क़ौमी ॿोलीअ जो दर्जो ॾियण सां मुल्क न टुटंदो। जज़्बनि जो ख़्यालु रखियो वञे। ॿोलियुनि खे दर्जो ॾियण जी इब्तिदाई तौर ते 6 इलाइक़ाई ॿोलियुनि खे क़ौमी ॿोली जो दर्जो ॾिनो वञे। दर्जो ॾियण जी शुरूआति कई वञे। मुल्क जूं हालतूं ठीकु न आहिनि। इलाइक़ाई ॿोलियुनि जी ॻाल्हि न करियो। वज़ारत कानून ऐं फाहीअ ॾियण जो तरमीमी बिल बि रद्द कयो वियो। अहम सुर्खी आहे त एपेक्स कमेटी सिंध जो इजलास सेफ सिटी मनसूबो ॿीहर शुरू करण जो फ़ैसिलो। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास घरू वज़ीर कोर कमांडर DG रेंजर्स ऐं ॿिया शरीक थिया। स्ट्रीट क्राइम में फायर थियण वारे केस में दहशतगर्दीअ जा कलम शामिल करण लाइ कानून साज़ीअ जी तजवीज़ ॾिनी वई। इजलास में नेब जी मुदाख़लत सबबि सेफ सिटी मनसूबे में देरि थी नेब सां ॻाल्हाए मनसूबो शुरू कयो वञे। कमेटी कंहिं बि चेयरमैन खे वापारी पंहिंजे मनसूबे लाइ आणी नथा त इहे सिक्योरिटीअ जे SOP फॉलो कनि। वॾो वज़ीर। अहम सुर्खी आहे त सहाफ़ी कमरान सहतो जी ज़मानत मंज़ूर। अॼु आज़ादीअ जा इम्कान आहिनि। सेशन जज जामशोरो ऐं सिविल मजिस्ट्रेट हैदराबाद कमरान जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। सहाफ़ी कमरान सहतो ख़िलाफ़ दाख़िल 2 केसनि में 33,000 एवज़ ज़मानत थी। ज़मानत वारा काग़ज़ अदालत मां जारी न थियण सबबि कामरान जेल मां आज़ादु न थी सघियो। कामरान जी ज़मानत वारा काग़ज़ अॼु मुकमल थींदा ऐं अॼु ई आज़ादु कयो वेंदो। कराची मां असां वटि ख़बर आहे त जागी जागी औरत जागी, जिए जिए औरत जिए ऐं जिन्स मतभेद ख़तमु करियो जे नारे सां सिंध जे हर तबिके जे औरत खे गॾु करे छॾियो। कराची में हज़ारे औरतुनि असां औरतूं तारीख़ी मार्च कयो। औरतुनि ते तशद्दुद जे ख़ात्मे पोरियत औरतुनि खे हक़ ऐं जबरी शादीअ खां बचाव समेत ज़ात मज़हब ऐं तबिके खां आज़ाद ख़ुदि मुख़्तियार पुरअमन ऐं इंसाफ़ ते ॿधल मुआशिरो फ़राहम करण जो मुतालबो कयो वियो आहे। उन हवाले सां काल्ह औरतुनि जे आलमी ॾिहाड़े ते सिंध जे समाजी कारकुननि औरतुनि गॾिजी कराची जे तारीख़ी फेरियर हाल में पहिरीं असां औरतूं जे सिरे हेठि मार्च कयो, जंहिंमें हर तबिके ऐं फ़िक्र जे हज़ारे औरतुनि हिसो वरितो। औरत मार्च में हैदराबाद जे समाजी शख़्सियतनि ऐं औरतुनि जे हक़नि लाइ हमेशह अॻियां अॻियां नज़र ईंदड़ प्रोफेसर इरफाना मलाह ऐं अमर सिंधु बि मौजूदु हुयूं। थरमा ख़ासि तौर कही आयल लोक गुलूकारा माई ढाई बि पंहिंजे जादुई आवाज़ ज़रिए हज़ारे औरतुनि खे झुमाईंदी रही। वीरो कोहली औरतुनि जे जबरी पोरीअ ख़िलाफ़ तक़रीर करे समाजी कारकुन औरतुनि खे जोश में आंदो। वीरो कोहली चयो त अचो त अहिड़ो मुआशिरो ठाहियूं जंहिंमें औरत ऐं मर्द खे बराबरि हक़ हुजनि, केरु औरत खे पंहिंजो ग़ुलाम न सम्झे। उस्ताद औरतूं मार्च कंहिं हिकु सियासी समाजी या मज़हबी तनज़ीम न पर कराची ऐं हैदराबाद सां तालुक़ रखंदड़ मुख़्तलिफ़ समाजी तनज़ीमनि जे कारकुननि मुनीज़ अहमद मशहूर समाजी अॻवान ऐं रक़्स ज़रिए समूरी दुनिया में शोहरत रखंदड़ शीमा किरमाणी, हुसना बलोच, नताशा अंसारी, सादिया खत्री, सुहा तनवीर, सबाहत अज़ीज़, कुरत मिर्ज़ा, राधा भील ऐं बुशरा आराई समेत केतिरनि ई औरतुनि गॾिजी हिकु ऑर्गेनाइज़िंग कमेटी ठाही ऐं पंहिंजी मदद तहत पाण ई तारीख़ी मार्च कयो, जंहिंमें मशहूर अदाकारा सुहाई अबड़ो खां वठी 3 जिन्स जे हक़नि लाइ कमु कंदड़ कारकुन, लियारीअ में गर्ल्स कैफ़े हलाईंदड़ गर्ल्स बॉक्सर क्लब जे रांदीगिरियाणियुनि, इस्माइली बिरादरीअ जे औरतुनि ऐं अंजुमन जमहूरियत पसंद ख़वातीन जे कारकुननि औरतूं बि शिरकत कई। मार्च जे रूह रवां शीमा किरमाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मार्च जे मक़सद बाबति
ॿुधायो त हिन मुआशिरे में औरतुनि खे पंहिंजा बुनियादी हक़ बि नथा मिलनि। असां हिन पिदरशाही निज़ाम ख़िलाफ़ गॾु थियूं आहियूं। हिन चयो त कुझु हंधनि ते अञा बि औरत खे ग़ुलाम सम्झियो पियो वञे। असां अहिड़े निज़ाम ख़िलाफ़ आहियूं। हिन वधीक चयो त हीउ कराचीअ जी तारीख़ जो अनोखो मार्च आहे जंहिंमें हर तबिके ऐं फ़िक्र जे औरत आई आहे। मार्च खां अॻु फेरियर हाल जे बाग़ीचे में गॾु थियल हज़ारे औरतुनि खे ख़िताब कंदे 11 साल अॻु इज्तमाही ज़्यादतीअ जो शिकार थियल काइनात सूमरो ॾोहारियुनि खे अञा सज़ाऊं न मिलण जूं दाहूं कयूं त औरतुनि जागी जागी औरत जागी, जिए जिए औरत जिए जा ज़ोरदार नारा हणी खेसि हौसलो ॾिनो। उन्हनि नारनि हणाइण में अमर सिंधु कुरत मिर्ज़ा मरकज़ी किरदारु अदा कयो। मार्च जे हिकु ॿी ऑर्गेनाइज़र सोहा तनवीर बि ॻाल्हाईंदे चयो त हिन मार्च जो मक़सदु तशदुद जो ख़ात्मो, पौरियत औरतुनि खे हक़, औरतुनि खे बुनियादी सिहत जूं सहूलियतूं, माहौलियाती इंसाफ़ ऐं जबरी शादियुनि खां बचाव आहे। हिन हिकु सवाल ते चयो त असांखे हिकु अहिड़ी दुनिया घुर्जे जिते हर ज़ात मज़हब ऐं तबिके जे औरतुनि पोइ उहे पौरियत हुजनि या बेघर, मज़दूर हुजनि या टीह जिन्स, सभिनी खे पंहिंजे इज़हार जी आज़ादी, ख़ुदि मुख़्तियारी, अमुन ऐं इंसाफ़ मिली सघे। मार्च में सिंध जी मशहूर औरतुनि जी तनज़ीम सिंधियाणी तहरीक जी अॻवान मरियम गोपांग बि मार्च में मौजूदु हुई, जंहिं हज़ारे औरतुनि खे सिंध में औरतुनि जी जिदोजहद खां आगाह कयो। यानी चयो त माण्हू अॼु बि औरतुनि खे पेरनि जी जुती समझनि था। बराड़ियुनि में औरतुनि जी हालत इंतिहाई ख़राब आहे। मार्च में आयल माई धाईअ खां सवाइ शीमा किरमाणी, आल वुमेन बैंड जे अनम अब्बास ऐं ज़ाहिदा पुण फन जो मुज़ाहिरो कयो। मार्च जे ऑर्गेनाइज़र में शामिल कुरत मिर्ज़ा मार्च जे हवाले सां ॿुधायो त औरतुनि खे जिन्सी हरासां करणु, ॿारनि ते जिन्सी तशदुद ऐं औरतुनि खे बराबरीअ जा हक़ न मिलण वारनि मसइलनि ते असां सभिनी गॾु थियण जो सोचियो ऐं असां करे ॾेखारियो आहे। बाद में हज़ारे औरतुनि जो मार्च फेरियर जे मेरिट होटल वारे रोड जे हिकु पासे खां शुरू थियो, जेको क्लब रोड मोड़ खां थींदो फातिमा जना रोड ज़रिए ॿीहर फेरियर हाल में दाख़िल थियो, जिते हिकु भेरो ॿीहर माई धाई हज़ारे औरतुनि खे पंहिंजे मशहूर लोक गीतनि ज़रिए झुमायो। पाणी जे हवाले सां असां वटि अहम ख़बर आहे त सिंध जो वधीक 7000 क्यूसेक पाणी घटाए छॾियो। चश्मा झेलम लिंक कैनाल वाहिण ते सिंध जा एतिराज़ रद्द कया विया। सिंध में पाणीअ जी खोट 70% थी वई, जॾहिं त अरसा चयो आहे त पंजाब पंहिंजे हिसे मुताबिक़ CG कैनाल वाहे रहियो आहे। सिंध जो एतिराज़ अजायो आहे। काल अरसा सिंध खे मिलंदड़ पाणी 25000 क्यूसेक मां 7000 क्यूसेक घटि कयो वियो आहे, जॾहिं त पंजाब जे फरमाइश ते वहंदड़ CG कैनाल में पाणीअ जो वहिकिरो जारी आहे। अरसा खे गुज़िरियल ॾींहं सिंध जे आपाशी खाते ख़त लिखी सिंध में हिननि ॾींहंनि में पाणीअ जी ज़रूरत पटांदड़ CG लिंक कैनाल बंदि करण जी घुर कई। सिंध हुकूमत जे ख़त में चयो वियो हो त CG कैनाल फ्लड कैनाल आहे, उन्हनि खे ॿाहिरां नथो वाहे सघिजे। हिन वक़्तु सिंध में पाणीअ जी शदीद खोट आहे, उन करे CG कैनाल खे बंदि कयो वञे। अरसा जे चेयरमैन उन ख़त जो जवाबु ॾींदे सिंध हुकूमत खे जवाबी ख़त लिखियो आहे त पंजाब जो पंहिंजो हिसो आहे, जेको हू चश्मा झेलम लिंक कैनाल मां खणी रहियो आहे। अरसा पाणीअ जी मजमूई खोट जे करे सिंध खे मिलंदड़ 25000 क्यूसेक मां 7000 क्यूसेक घटाए सिंध खे 18000 क्यूसेक पाणी जारी कयो आहे। मुंद में सिंध खे आम तौर ते 60000 क्यूसेक पाणी मिलंदो आहे। उन जे भेट में हिन वक़्तु 20000 क्यूसेक पाणी घटि मिली रहियो आहे। सूबे जो पाणी घटिजण जे करे सिंध खे अॼु खां 70% खोट सां पाणी मिलणु शुरू थी वियो आहे। अरसा जे तर्जुमान जो चवणु आहे त ईंदड़ कुझु ॾींहंनि में मींहं पवण जे करे पाणीअ जी सूरत हाल में बहितरी जो इम्कान आहे। अरसा जे अंग अखरनि मूजिबि तरबेला में 1.5 लेवल खां बि 6 फुट घटि पाणी 1380 फुट आहे। मंगला में 140 फुट पाणी आहे। अरसा में सिंध जे मेंबरनि जो चवणु आहे त 31 मार्च ताईं पाणीअ जी इहा सूरत हाल रहणी आहे। उन सूरत में सिंध में पाणीअ जी खोट 80% ताईं थियण जो ख़दशो मौजूदु आहे। अहम सुर्ख़ी बि असां वटि आहे त मेमो स्कैंडल हुसैन हक़ानी ख़िलाफ़ केस दाख़िल करण जो हुकुम सुप्रीम कोर्ट हक़ानीअ खे वापसि आणण लाइ FIA खे 5 ॾींहंनि जी मोहलत ॾेई छॾी। अदालत में एडिशनल अटॉर्नी जनरल ख़ातिरी कराई त तमामु जल्द केस दाख़िल कयो वेंदो।
उमरकोट मां असां वटि अहम ख़बर आहे त औरतुनि जे आलमी ॾियारे ते उमरकोट में समाजी तंज़ीमनि सामी फाउंडेशन, प्लान इंटरनेशनल ऐं राइट टू पिले पारां निज औरताणो सेमिनार मुनक़िद कयो वियो, जंहिंमें समूरियूं शिरकत कंदड़ तोड़े तक़रीब जो कार वहिंवार हलाईंदड़ सिर्फ़ औरतूं ई हुयूं। समूरी तक़रीब में कंहिं बि मर्द खे दावत न ॾिनी वई हुई। तक़रीब में ॻाल्हाईंदे समाजी अॻवान रशीद सांद चयो त औरतुनि जी आज़ादी जो मतिलबु छुड़वागी हरगिज़ न आहे। असां मुल्क जे हिन पुठिते पियल इलाइक़नि में औरतुनि जे शऊरी आबियारीअ लाइ ॾींहं राति हिकु करे औरतुनि जा मुख़्तलिफ़ इदारा जोड़िया आहिनि ऐं अॼु असांखे फ़ख़ुरु आहे त असांजी जिदोजहद जे नतीजे में हज़ारे औरतूं अॻिते आयूं आहिनि ऐं समाज में औरतुनि जी मंझता थियण लॻी आहे। इन छो त नंढी उमिरि में बेशऊर नियाणियुनि पारां मज़हब मटाए शादियूं करण जे रुझान जे पोयां मुख़्तलिफ़ मुफ़ादी धुरुनि जो हथ आहे, जंहिंसां कई ख़ानदान तबाह ऐं दरबदर थी रहिया आहिनि। इन चयो त औरत खे समाज में पंहिंजे हक़ीक़ी किरदार जे परख करे समाजी जागृता ऐं तरक़ीअ लाइ अॻिते अचणो पवंदो। सेमिनार खे डॉक्टर माधुरी लखाणी ॻाल्हाईंदे चयो त जदीद टेक्नोलॉजी जे समूरी दुनिया खे हिकु नंढे ॻोठ में तब्दील करे असांखे ॿियनि खां सिखण जा वधीक मौक़ा फ़राहम कया आहिनि। अहिड़ी सूरत हाल में बि औरतुनि जी तरक़ी न करणु ऐं पंहिंजो पाण न मञाइणु इंतिहाई नुक़सानकार रवियो आहे। उन मौक़े ते कलसूम सिंधु, जमीला बतूल, जाफ़री ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो, जॾहिं त तक़रीब में मुख़्तलिफ़ टेबलो पिणु पेश कया विया। उमरकोट में कामरेड जाम साकी ऐं कामरेड ताजू भील जी वफ़ात ते तज़ियती मेड़ाको थी गुज़रियो। ताज़ो फ़ौत थी वियल ॿिनि खाउड़ी किरदारनि कामरेड जाम साकी ऐं कामरेड ताजू भील जी यादि में सिंध अदबी फोरम समाजी तंज़ीमनि जे नेटवर्क पारां उमरकोट वेझो ॻोठ रोहलवाह में हलीम बाग़ी लाइब्रेरी जे आगंद ते तज़ियती मेड़ाको करायो वियो। उन मौक़े ते तज़ियती मेड़ाके खे ॻाल्हाईंदे मामा जुम्मन दरबदर चयो त किन माण्हुनि जे पघर जो पोरियो नसलुनि ऐं पीढ़ियुनि ताईं क़ौमुनि लाइ उत्साह जो सबबु बणजंदो रहंदो आहे, जिन पाण विञाए क़ौमुनि जे जियापे ऐं तरक़ीअ जूं राहूं हमवार कयूं आहिनि। तारीख़ कॾहिं बि समाज खे छालूं ॾियारींदड़ फर्दनि खां अखपूर करे ई न थी सघे। हिन चयो त कामरेड जाम साकी तोड़े कामरेड ताजू भील जी समूरी ज़िंदगी जो कुल सरमायो आम माण्हुनि जी मुहबत ऐं पोहरियत जे चेहरे ते ईंदड़ मुर्क खां अलावा कुझु बि न हो। जीएम भगत ॻाल्हाईंदे चयो त समूरी दुनिया में सिंध अहिड़ो ख़ितो आहे जंहिंजी सभीता में नेटाईअ सां गॾु दिलेरी नुमाया नज़र अचे थी। हितां जे झुगिन मां समाज ते गहरा असर छॾींदड़ अहिड़ा अदावर माण्हू उथिया जिन दुनिया ते अण विसरंदड़ असर छॾिया। कामरेड जाम साकी थर जे पुठिते पियल इलाइक़े मां पोरितनि जे पीड़ा ऐं महरूमियुनि जा असर खणी जॾहिं शहरनि में पहुतो त संदसि सचाई ऐं दिलेरी खेसि अॻु में मौजूदु इनक़लाबी जिदोजहद कंदड़नि खां नुमाया बनाए छॾियो ऐं साॻी रीति कामरेड ताजू भील पोहरियत तबिके सां तालुक़ हुजण सबबि पोहरियतनि जे महरूमियुनि ऐं ॾुखनि खे न सिर्फ़ु वेझे खां ॾिठो बल्कि साॻी सूरत हाल मां पाण बि गुज़रियो, जंहिं करे संदसि जिदोजहद में तलख़ी बिल्कुलु वाज़े नज़र आई थिए। मीर हसन आरीसर ॻाल्हाईंदे चयो त समाजी घाड़ेटा फर्दनि जे किरदार ऐं रवियनि जी बुनियाद ते जुड़ंदा आहिनि, जिन खे मुतहरिक किरदार पंहिंजे सोच ऐं जिदोजहद वधीक सगारा ऐं असर छॾींदड़ बुनियाद फ़राहम कंदा रहिया आहिनि। कामरेड जाम साकी ऐं कामरेड ताजू भील सिंध जा न विसरंदड़ किरदार आहिनि। असां संदुनि ज़िंदगी ऐं जिदोजहद मां घणो कुझु सिखी पंहिंजे आस पास जी दुनिया खे आम माण्हूअ जे रहण जोॻो बनाए सघूं था। उन मौक़े ते इलियास थरी, ग़ुलाम मुस्तफ़ा खोसो, हाजी सांद, अब्दुल हलीम सुमरो, डॉक्टर जोधोमल, सरदार भइयो ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। उमरकोट मां ही असां वटि ख़बर आहे औरतुनि जे आलमी ॾिहाड़े ते DIG पुलिस मीरपुर ख़ासि मज़हर नवाज़ शेख पारां उमरकोट में पहिरीं औरताणे थाणे जो इफ़्तिताह कयो वियो। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे DIG पुलिस मीरपुर ख़ासि मज़हर नवाज़ शेख चयो त सिंध जे सिर्फ़ु 7 ज़िलनि में औरतुनि लाइ अलॻि औरताणा थाणा क़ाइमु कयल आहिनि ऐं उमरकोट ज़िलो ख़ुशि नसीब आहे जिते औरताणे थाणे जे होम डिपार्टमेंट इजाज़त ॾिनी। बहिराड़ी वारे ज़िले में औरताणो थाणो क़ाइमु थियण सां नाइंसाफ़ी ऐं ज़्यादतीअ
जो शिकार थींदड़ ग़रीब औरतुनि लाइ तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ जो ज़रियो बणिबो। हिन चयो त औरतूं इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ लाइ मर्दनि जे थाणे ते दांह खणी अचनि थियूं, लेकिन उते मर्दनि जे साम्हूं पंहिंजा हक़ीक़ी मसइला बहितर नमूने न ॿुधाए सघण सबबि केस बहितर नमूने दाख़िल नथो थिए ऐं औरतुनि खे मुनासिब इंसाफ़ नथो मिले। SSP उमरकोट उस्मान एजाज़ बाजवा ॻाल्हाईंदे चयो त उमरकोट में औरतानू थाणू क़ाइमु थियण सां हिते जे मुतासिर औरतुनि खे तुर्त इंसाफ़ ॾियण ऐं उन्हनि सां थींदड़ ज़्यादतीअ जो इज़ालो थियण में वधीक आसानी पैदा थींदी। हिन चयो त ज़िले उमरकोट में ज़्यादतीअ जो शिकार थींदड़ मुतासिर औरतुनि सां फौरी इंसाफ़ थींदो। उन सिलसिले में हितां जे सिविल सोसाइटी असां सां सहकार करे त जीअं मुआमलनि खे असराइते नमूने हल करे हिन थाणे खे लाभाइतो बनाए सघिजे। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर उमरकोट नदीमुर रहमान मेमण, समाजी अॻवान इक़बाल ॾेथो, DSP फज़ुल हक चांडियो, औरताणे थाणे जी पहिरीं SHO खुशबख्त नाज़ ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। एहतिजाजी मुज़ाहिरे जी ख़बर आहे त आल सिंध एजुकेशन लोअर स्टाफ एसोसिएशन जे सॾ ते तंज़ीम जे कारकुननि ऐं अॻवाननि जो एहतिजाजी मुज़ाहिरो मुतालबनि जी मंझता जो मुतालबो कयो वियो। आल सिंध एजुकेशन लोअर स्टाफ एसोसिएशन जे मरकज़ी सॾ ते मुतालबनि जी मंझता लाइ एसोसिएशन उमरकोट पारां पूंजराज मल, अब्दुल समी नाले मिठो, इल्मुद्दीन, मोहम्मद सलीम शेख ऐं ॿियनि जी अॻवानीअ में उमरकोट प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। हुन मौक़े ते ॻाल्हाईंदे अॻवाननि चयो त लोअर स्टाफ जे अपग्रेडेशन, टाइम स्केल, सन कोटा, फोती कोटा, वर्दी अलाउंस ऐं यूटिलिटी अलाउंस में वाधारे रिहाइशी कॉलोनी समेत मुख़्तलिफ़ मुतालबनि जी मंझता लाइ लोअर स्टाफ लाॻीतो जिदोजहद करे रहिया आहिनि, लेकिन संदुनि जाइज़ मुतालबनि खे नथो मञियो वञे, जंहिं करे ॾींहं राति महिनत करे पंहिंजे बचनि जो पेट पालण बि मुश्किल थी वियो आहे। हिननि चयो त सभिनी खातनि में ऑफिसरनि खे ख़ुसूसी रिआयतूं ऐं फ़ाइदा ॾिना वञनि था, लेकिन लोअर स्टाफ अहिड़नि सहूलियतनि खां महरूम आहे। हिननि मुतालबो कयो त संदुनि मुतालबा मञी बेचैनी ख़तमु कई वञे, ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधायो वेंदो। कुंडरीअ जी बि असां वटि ख़बर आहे त गुज़िरियल हिकु महीने दौरान कुंडरी तहलके में पुलिस पारां नाले वारे सहाफ़ी आगा चांडियो समेत मुख़्तलिफ़ सहाफ़ियुनि ख़िलाफ़ बेजा कार्रवाई करे कूड़ा केस दाख़िल करण ऐं आगा चांडियो खे गिरफ़्तार करण ख़िलाफ़ उमरकोट ज़िले में सहाफ़ियुनि पारां हलंदड़ एहतिजाज खां पोइ गुज़िरियल ॾींहुं DIG पुलिस जे उमरकोट जे दौरे दौरान सहाफ़ियुनि पारां एहतिजाज ॾिनल सॾ बैदि SSP उमरकोट उस्मान एजाज़ बाजवा जे हिदायतुनि ते DSP उमरकोट फज़ुल हक चांडियो, CIA इंचार्ज SHO उमरकोट कुंडरी उमरकोट प्रेस क्लब पहुची सहाफ़ियुनि सां ॻाल्हियूं कयूं, जंहिंमें सहाफ़ियुनि जा समूरा मुतालबा मञिया विया। पुलिस अमलदारनि पारां सहाफ़ी आगा चांडियो जी गिरफ़्तारीअ ते मोज़रत ऐं खेसि गिरफ़्तार कंदड़ पुलिस अमलदार जे बदिलीअ खां अलावा कुंडरीअ जे ॿियनि सहाफ़ियुनि ते दाख़िल थियल केसनि जी जांच लाइ सहाफ़ियुनि जे मुतालबे ते इंस्पेक्टर खलील कुंभर खे जांच ऑफिसर मुक़ररु कयो वियो, जेको मामले जी जांच करे रिपोर्ट ॾींदो, जंहिं मूजिबि वधीक कार्रवाई कई वेंदी। इहो पिणु मुतालबो कयो वियो त आईंदह ज़िले में कंहिं बि सहाफ़ीअ सां थींदड़ मामले बाबति पुलिस लाॻापियल प्रेस क्लब जे सदर सां राब्तो करे खेसि आगाह कंदी। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे DSP उमरकोट फज़ुल हक चांडियो चयो त असां सभु भाउरनि वांगुरु रहूं था ऐं समाजी बुराइनि जे ख़ात्मे लाइ सहाफ़ी असांजा वॾा मददगार ऐं रहनुमा आहिनि, लेकिन किन ग़लति फ़हमियुनि सबबि मामला थियनि था, जिन खे गॾियल कोशिशुनि सां ख़तमु करे सघिजे थो। हिन चयो त कंहिं बि सहाफ़ीअ सां का बि ज़्यादती थियण न ॾींदासीं। उन मौक़े ते ॻाल्हाईंदे उमरकोट प्रेस क्लब जे सदर उमर सूमरो, कुंडरी प्रेस क्लब जे सदर अब्दुल मजीद मेमण, सामारो प्रेस क्लब जे सदर सरफराज़ रंधावा, शोर प्रेस क्लब जे सदर पृथ्वी सिंह सोढो, हाजी गुलहसन आरीसर ऐं ॿियनि चयो त समूरे ज़िले जा सहाफ़ी हिक ॿिए सां राब्ते ऐं इतिहाद में जुड़ियल आहिनि ऐं ज़िले में कंहिं बि सहाफ़ीअ सां थींदड़ नाइंसाफ़ी बर्दाश्त न कई वेंदी।
रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया में अहम ख़बरूं ऐं सुर्खियूं अव्हां जे समातुनि जे नज़र कयूंसीं। हाणे अव्हां जे समातुनि जे नज़र कंदासीं अहम एडिटोरियल। अॼु जो अहम एडिटोरियल पैरामेडिकल मुलाज़िमनि सां इंसाफ़ करियो जे उनवान सां आहे। एडिटोरियल में लिखियलु आहे त असां वटि सरकारी इदारनि जे नंढनि मुलाज़िमनि जा जेके सदाई एहतिजाज पिया नज़र ईंदा आहिनि, तिन जो सबबु सवाइ उन जे ॿियो आख़िर कहिड़ो थी सघे थो जो हिते आला उहिदनि ते वेठल ऑफिसर शाही ऐं हुक्मरान तबिका पाण में गठजोड़ करे उन्हनि नंढनि मुलाज़िमनि जो हक़ सदाई फॿाईंदा पे आया आहिनि। कराची में पैरामेडिकल मुलाज़िमनि जो मार्च बि उन जो हिकु मिसाल आहे, जंहिंमें पैरामेडिकल मुलाज़िमनि टाइम स्केल, हेल्थ अलाउंस ऐं सर्विस स्ट्रक्चर जी बहालीअ लाइ वज़ीर आला हाउस ॾांहुं मार्च कयो आहे। उन मार्च सां बि पुलिस उहो ई वर्ताव कयो जेको हर जाइज़ मुतालबो कंदड़नि सां हेसि ताईं थींदो आयो आहे। पुलिस मार्च कंदड़नि मथां सख़्तु लठबाज़ी बि कई त वाटर कैनन जो पिणु इस्तेमालु कयो वियो। तशदुद जे नतीजे में केतिराई मुलाज़िम सख़्तु ज़ख़्मी थी पिया, जिन मां 30 ॼणनि जी हालति ॻणती जोकी ॿुधाई पई वञे। हीअ आहे उन हुकूमत जी कारगुज़ारी जेका पाण खे अवाम जी हक़नि जी मुहाफ़िज़ ऐं जमहूरियत जी पासदार सम्झे थी। ही को पहिरियों भेरो नाहे जो पंहिंजनि मुतालबनि जे मंझता लाइ दांह कंदड़नि सां ईअं थियो हुजे। इहो हाणे मामूल बणिजी चुको आहे त जेको बि आवाज़ उथारींदो तंहिंसां ईअं कयो वेंदो, जेको पैरामेडिकल वारनि सां नज़र आयो आहे। कराची में असीं उस्तादनि ऐं कमंद जे आबादगारनि सां पिणु अहिड़ो हशर ताज़ो ॾिसी चुका आहियूं। असीं हुकूमत जे उन रवश जी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत कंदे उन खे जमहूरियत ऐं इंसानी हक़नि जी नफ़ी सम्झूं था। इदारनि में जेकॾहिं के मसइला आहिनि त उन्हनि लाइ काराइतियूं पॉलिसियूं जोड़े उहे हल करे सघजनि था। बाक़ी उहो किथां जो इंसाफ़ आहे त न इदारनि जे नंढनि मुलाज़िमनि जा मसइला हल कजनि ऐं न ई उन्हनि सां ॻाल्हियूं करे संदन मौक़ुफ़ ॿुधिजे। इहा सिधी सही नाजाइज़ी आहे। उन करे पैरामेडिकल मुलाज़िमनि सां ॻाल्हियूं करे बिना देरि खेनि पंहिंजो हक़ ॾिनो वञे। अॼु जो अहम एडिटोरियल पैरामेडिकल मुलाज़िमनि सां इंसाफ़ करियो जे उनवान सां हुयो, जेको अव्हां जे समातुनि जे नज़र कयोसीं। हाणे अॼु जो अहम कालम बि अव्हां जे समातुनि जे असां नज़र कंदा हलंदासीं। अॼु जो अहम कालम तहरीर थियल आहे बख़्तावर ॼाम जो। कालम जो उनवान आहे तो में मिटी मलीर जी। बख़्तावर ॼाम पंहिंजे कालम में लिखनि थियूं त समझ में नथो अचे त कीअं ऐं किथां शुरूआत कयां। अखियुनि मां आब जारी आहे, दिलि में हज़ारे उदमा उथली रहिया आहिनि। ईअं थो महसूस थिए ॼण मुंहिंजो कारुंझर डही पट पियो आहे। मुंहिंजे मथां बीठल घाटो वण कपजी चुको आहे। मुंहिंजे मथे ते चुमी ॾियण वारो मुंहिंजो मिठड़ो बाबा हलियो वियो आहे। हू जंहिं वरे खां ॾाढ ऐं ज़ुल्म सां जंग जोटी हुई, जेको कंहिं जर्नल कर्नल खां कोन ॾिनो, जेको जनरल अयूब, जनरल याया ख़ान, जनरल ज़ियाउल हक़ ऐं जनरल मुशर्रफ जे आमरीतनि आॾो कोन झुकियो। अॼु मौत आॾो पंहिंजा हथियार कीअं फिटा कयाई। मुंहिंजो हीरो, मुंहिंजी लिखड़ियुनि जो हीरो अॼु विछड़ी वियो। मुंहिंजो फ़ख़ुरु, मुंहिंजो तारुफ़ ॼण त गुम थी वियो। आऊं केॾी ख़ुशि क़िस्मत धीउ आहियां जो मूं तो जहिड़े इनकलाबी माण्हू जे घर में जनम वरितो। बाबा जो तो मूंखे एॾो ख़ूबसूरत नाव ॾिनो बख़्तावर, पंहिंजी सकाफ़त ऐं धरतीअ जी ख़ुशबू ऐं बहादुरीअ जी अलामत वारो नालो। तोखे मूं पहिरियों भेरो जॾहिं पंहिंजी सम्झ वारी उमिरि में ॾिठो त तूं जेल जे सलाखुनि जे पोयां क़ैद हुए। बाबा 1975 में जॾहिं मूं हैदराबाद जे पके किले वारे हिकु कमरे जे किराए वारे घर में जनम वरितो हो, तूं मुसलसिल रूपोश ऐं जिदोजहद में मसरूफ़ हुए। 3 डिसंबर 1978 में जॾहिं तोखे एजेंसियूं खंभे वयूं, तूं 18 महीना मुसलसल उन्हनि जे अताब में हुए ऐं ख़ानदान ख़ासि करे मुंहिंजी अमड़ सुखां मूंखे ऐं सजाद खे हंज में खणी तुंहिंजे ओसीअड़े ऐं अज़ाब में हुई। हिन जे भर में सुतल मुंहिंजी नंढड़ी भेण ज़ुबैद कीअं गुज़ारे वई हुई, हिन खे शायदि पतो ई न पियो, या हूअ कुझु करे न सघी ऐं हूअ एज़ाज़ नज़ीर जे घर में रहियल हुई। तूं रूपोश हुए बाबा, मूं त तोखां पुछियो कोन त तूं तॾहिं किथे हुए।
असां त कॾहिं ज़ाती ॾुखनि खे अहमियत ई कोन ॾिनी हुई। पंहिंजे आदर्शी पीउ खां कीअं चितारे पुछां किथे हो, उहो न सोचे त आऊं खेसि अमां खे विञाइण में को जवाबदार थी सम्झां, या इहो थी सम्झां त संदसि वतन ऐं माण्हुनि सां इश्क जे रस्ते में मुंहिंजी अमड़ तकलीफ़ में अची पंहिंजो अंत आंदो। हू मुंहिंजी माउ त पोइ हुई, पर संदसि प्यारी जीवन साथी पहिरीं हुई। ऐं कीअं बाबा खां अहिड़ा सवाल कंदसि, शायदि लाशौरी तौरु कुझु ईअं सोचियो हो। पोइ अव्हां जे 10 डिसंबर 1978 वारी गिरफ़्तारीअ खां पोइ ॾाॾी अम्मा भाउ सजाद ऐं मूंखे ॻोठु वठी वई, जिते अम्मा तव्हां बाबति पखड़ियल अफ़वाहुनि में तव्हां खे शायदि मारियो वियो आहे, घेर जी सख़्त ज़हनी दबाव में अची खूह में टिपो ॾेई पंहिंजो अंत आंदो, जेको हिकु हल्की झलक वांगुरु मूंखे थोरो थोरो यादि आहे। ऐं तॾहिं 3 सालनि जी हुयसि। पोइ हमेशह थर मां पंहिंजे ॻोठु जंझीअ मां तव्हां सां मिलण जेल ईंदा हुआसीं। मुलाक़ात वारे कमरे में जॾहिं तव्हां जो इंतज़ारु पिया कंदा हुआसीं, बाबा पहिरीं तुंहिंजो ख़ूबसूरत गूंज भरियो आवाज़ जेल जे दीवारनि ऐं विरांडनि में गूंजंदो हो, ऐं तुंहिंजा ट्रैक दीवारनि ते ॼण त चथरूं कंदा गूंजंदा हुआ। त ॾिसो ऐं ज़ालिम हुकुमरानो, इंसानियत जा वेरियो, मूंखे अव्हां जे क़ैद जी ज़रे बि परवाह नाहे। तूं शींहं वांगुरु गजंदो मुरकंदो अची असां सां मिलंदो है। मूं नंढे हुअण ऐं धीअ हुअण करे ॾाढा फ़ाइदा खयां न बाबा। पहिरीं भाकर मूंखे चुमी, मूंखे ॾाॾा ऐं ॾाॾीअ जे पेरें पई, पोइ तूं सजाद खे गराटड़ी पाईंदो हुअं। ऐं वरी तो ते वधीक हक़ जताईंदे पुठनि ते चढ़ी वेंदी हुयसि, ऐं तुंहिंजा शींहं जहिड़ा मज़बूत हथ पंहिंजे हथनि में झले पुछंदी हुयसि, तूं घर कॾहिं हलंदे बाबा? तूं खिलंदो चवंदो हुअं जॾहिं ज़ियान ख़ोर ज़ियाउल हक़ मोकल ॾींदो। पोइ मूं ॻोठ में ॿारनि खे ॿुधायो हो त ज़ियाउल हक़ मुंहिंजे बाबा खे क़ैद कयो आहे। ज़ियाउल हक़ मरे त मिठाई विरहाईंदासीं। जॾहिं ॻोठां निकिरंदा हुआसीं त राति जो ख़ुशीअ में निंड न ईंदी हुई, ऐं उहो ओसीड़ो हूंदो हो त सुभाणे ॻोठां निकिरूं था बाबा सां मुलाक़ात लाइ। 3 ॾींहंनि में अव्हां सां गॾु ॼाम साकी केस जा समूरा साथी चाचा शब्बीर शर, सोहेल सांगी, बदर अबड़ो, कमाल वारसी, अमर लाल, जमाल नकवी बि फ़ौजी अदालत में पेश कया वेंदा हुआ। ईअं पोइ तव्हां सां कॾहिं हैदराबाद सेंट्रल जेल, कॾहिं कराची लांडी जेल, ऐं कराचीअ में मिलिट्री कोर्ट में मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। मूंखे यादि आहे त उन्हनि ॾींहंनि में थर में रोड कोन हुआ। छकड़नि गाॾियुनि में चढ़ी सॼो ॾींहुं सफ़र करे अची उमरकोट या कुंडरी पहुचंदा हुआसीं। ॿिए ॾींहुं वरी सुबुह जो पोइ कराची, हैदराबाद, सखर तव्हां हूंदा हुआ। उते बस या रेल गाॾीअ में चढ़ी मुलाक़ात लाइ पहुचंदा हुआसीं। 1 ॾींहुं या 2 ॾींहं मुलाक़ात करे पोइ वापसि ॻोठु वेंदा हुआसीं। उमरकोट में माइट हुआ, तिन जे घर, ऐं मीरपुर ख़ास में बाबा अव्हां जे दोस्त क्लास फेलू डॉक्टर प्रधान सूटड़ जे घर रहंदा हुआसीं, ऐं हैदराबाद में गुलज़ार बुड़दीअ जे घर में महिमान थींदा हुआसीं, जिते अम्मा ऐं बाबा अव्हां पहिरीं मसवाड़ी हुआ। उन घर में त मूं जनमु वरितो हो। नेठि 1986 में तोते मुल्क दुश्मनी या गद्दारीअ जो ॾोह साबित न थियण जे करे आज़ादु कयो वियो। सिंध समेत सॼे पाकिस्तान में तोखे मान ऐं आजियाणा ॾिना विया हुआ। बाबा तूं नारनि जी गूंज में पंहिंजे अबाणे ॻोठु आयो हुएं। ख़लक उथली पई हुई। मुंहिंजनि पुफियुनि, मासियुनि ऐं ॿियनि माइटियाणियुनि थरी गीत ॻाए तुंहिंजो आदर भाउ कयो हो। तूं ॻोठ जे हर नंढे वॾे सां उथी भाकुर पाए पे मिले। पोढ़ा पका औरतूं, मर्द ऐं ॿार हर को तव्हां सां मिलण आयो। सॼो थर उथली पियो हो। पोइ तो ॻोठ में कुझु ॾींहं रही वरी पंहिंजो सियासी सफ़र शुरू कयो हो। हा, तूं घर में ॿुधाइण बिना अम्मा सुखा जे क़बर ते वियो हुएं, जीअं मूंखे ऐं अदा सजाद खे ॾुख न थिए। पोइ तूं अमी अख्तर सुल्तान सां लाहूं लधियूं हुयूं। तो पुछियो हो त तव्हां हिन खे छा सॾींदो? मूं यकदम वराणियो हुयो त अमी। पोइ 1988 में मूं तव्हां सां गॾु रहणु शुरू कयो हो। बाबा तूं सुबुह जो सवेर उथण जो आदी हुएं। तूं उथी मुंहिंजे ऐं पंहिंजी चांहि ठाहींदो हुएं। ऐं चांहि नाश्तो करे मीरा स्कूल वेंदी हुयसि। तुंहिंजे सियासी सरगर्मियुनि में बि असां गॾु हूंदा हुआसीं। साथी ॿारड़ा संगत में त ॻोठ खां वठी कमु कंदा हुआसीं।
पर हिते अक्सर कामरेड दोस्तनि सां मुलाक़ातूं थींदियूं हुयूं। मुज़ाहिरा, जलसा ऐं गॾिजाणियूं। कारी मोरी वारे 2 कमरनि वारो नंढड़ो फ्लैट हर वक़्तु माण्हुनि ऐं किताबनि सां भरियलु हूंदो हो। 3 ॾींहंनि में पोइ ख़बर पई हुई त कुझु दोस्तनि ऐं अवां विच में के इख़्तिलाफ़ थिया हुआ। पोइ सोवियत यूनियन जे टूटण शायदि अवां खे थोरो कमज़ोर कयो हो। अवां कम्युनिस्ट पार्टीअ जी सियासत छॾी हुई, पर अवां माण्हुनि ऐं वतन सां मुहबत कोन छॾी हुई। तंहिं करे त अवां मुल्क ऐं सिंध में अमुन लाइ सिंध ऐं पंजाब जे दंग कमू शहीद खां कराची पहिरें पंध लांग मार्च शुरू कयो ऐं हर शहर, हर वाहिण ऐं वस्तीअ में अवां खे तमामु घणियूं मुहबतूं ऐं प्यार मिलियो ऐं आऊं बि उन सफ़र में अवां सां कुझु वक़्तु शामिल हुयसि। मूं पहिरियों भेरो हाला में तमामु वॾे जलसे में तॾहिं ई तक़रीर कई हुई। एतिरा माण्हू हुआ जो नज़र खुटे थी, पर माण्हुनि जो हुजूम न। तुंहिंजा पेर पिथूं थी विया हुआ। राति जो दोस्त उन्हनि ते तेल ऐं हेड हणंदा हुआ। सुबुह जो वरी सफ़र शुरू। जेके चंद माण्हू अवां ते तनक़ीद या तीर हणी रहिया हुआ, तिन खे अवां जा पिथूं थियल पेर छो कोन थे नज़र आया? भला रस्तो बदिलाइण सां मंज़िलूं विञाइजी वेंदियूं आहिनि छा? माण्हुनि खां अलाए छो तुंहिंजा जेल, क़ैद, तनाहियूं ऐं टार्चर सेल में सठल अज़ाब विसरी विया हुआ। पर ख़ैर बाबा, तोखे हुननि जे तिर जेतिरी बि परवाह कोन हुई। तोखे पंहिंजे वतन ऐं माण्हुनि सां बेलोस मुहबत हुई। तो चयो हो त सुहिणी हिकिड़ी मिहार लाइ सिर ॾेई सघे थी त आऊं एतिरनि माण्हुनि लाइ पंहिंजो पाण खे जोखे में छो नथो विझी सघां? ऐं मोट में तोखे कुझु न थिए खपियो। तोखे मूं कॾहिं बि पंहिंजे माण्हुनि खे मयारी कंदे कोन ॿुधो त मुंहिंजी क़ौम का बेक़दरी आहे। कॾहिं बि न। तूं पंहिंजे क़ौम सां, मज़लूम माण्हुनि सां गैर मशरूत मोहबत कई। वरी तो सियासत सां गॾु इंश्योरेंस कंपनी में थोरो अरसो कमु कयो। त बि माण्हुनि खे इहा ॻाल्हि कोन वणी। जे बता वठी हा त शायदि उन्हनि जा वात बंदि हुजनि हा। ख़ैर, तूं दिलि जो दरिया हुए, वॾी सहफ़ ऐं रवादारीअ वारो माण्हू हुए। तो कॾहिं तक़रीर ऐं तहरीर में जवाबु कोन ॾिनो, सवाइ ज़ालिमनि, जाबरनि, सरमाएदारनि ऐं वॾेरनि छे। माण्हुनि जे तरकश मां तीर हलंदा हुआ, जिन जी अॼु बि मूं सरगोशी ॿुधी। पर ख़ैर, असां उन्हनि हज़ारे माण्हुनि खे ॾिसंदासीं जेके तोसां प्यार कनि था, तुंहिंजी जिदोजहद, सचाई ऐं अरडाई खे मञनि था। उहे केरु थींदा आहिनि तो ते आंगुर खणण वारा, जिन कॾहिं जेल त ठहियो थाणे जो लाक़ब बि न ॾिठो आहे। से तुंहिंजी जिदोजहद जो ऐं तुंहिंजो एहतिसाब कंदा। ख़ैर, जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो असांजे तॾे ते हली आई हुई, तॾहिं तूं पीपी में शामिल थिए। पर तो जहिड़ो निज सादो माण्हू उते पंहिंजी का जाइ ठाहे न सघियो, पर पोइ बि तो पंहिंजो सफ़र जारी रखियो हो। हर अदबी, इल्मी, समाजी ऐं सियासी सरगर्मियुनि में तूं पहिरीं मोर्चे ते विढ़े। तोखे इंसानी हक़नि लाइ आवाज़ उथारण जे ॾोह में अरबाब रहीम ऐं जनरल मुशरफ बि बख़्श कोन कयो हो। ऐं सिंध ऐं सॼे मुल्क जा तरक़ी पसंद तोसां गॾु बीठा हुआ। मुंहिंजा कारूंझर ऐं पाण उहा जंग बि खटे ॾेखारी हुई। बाबा, 1993 वारी बीमारीअ खां पोइ 2013 जे आख़िर में तूं वरी शदीद बीमार थियो ऐं बाबा, बीमारियुनि जो बि तोसां को वेर हो। ब्लड प्रेशर, CVA ऐं हाणे वरी दिलि जो दौरो। पर तूं वाकई मोरन फाइटर ॼमदे ॼाम हुए। तो हर भेरे उन्हनि खे जनरल सम्झी मुक़ाबिलो कयो हो, पर हिन भेरे तूं हीणो थी चुको है। बाबा, वक़्तु ऐं हालतुनि तुंहिंजे जिस्मानी सग घटाए छॾी हुई। तॾहिं मूं नंढपुण जूं यादगिरियूं पे लिखियूं। मूं वरी तुंहिंजे जेल जी डायरी ऐं फ़ौजी कोर्ट में ॾिनल बयान पे पढ़ियो। फतह आख़िरी अवाम जी थींदी। मैं अवां जो लिखियल ही सिटूं पढ़ियमि। तक़रीबन 1 वॻे राति खां वठी डंडेबाज़ी शुरू थी वई, जेका गारिन ऐं विढ़नि सां गॾु उन वक़्त ताईं जारी रही जेसिताईं असांजे फ़ौज जा ही संजीला जवान थकिजी न पिया। मुंहिंजे जिस्म मां रत वही रहियो हो ऐं पिरह फुटी रही हुई। मुंहिंजी शादी थियण खां पोइ हिकु ॾींहुं जॾहिं आऊं तोसां मिलण घर आई हुयसि त मूं तुंहिंजो हथु पंहिंजे हथनि में झलियो हो। उन वक़्तु तो मथां थियल टार्चर वारियूं मथियूं सीटूं मुंहिंजे ज़हन में घुमण लॻियूं हुयूं ऐं मुंहिंजे अखियुनि में लुढ़क भरिजी आया। मूं कंध परते करे लुढ़क उगिया। साॻी पॉलिसी हिक ॿिए खे रोई कमज़ोर कोन कबो।
ऐं ईंदी हुयसि त तूं चवंदो हुएं आपा आई आहे छा। नंढा भाउ भेणियूं आपा चवंदा हुआ त बाबा बि आपा चवणु शुरू कयो हो मूंखे। सूंहं उन ख़ुशीअ में चवां त प्यारियो बाबा, तुंहिंजे अखियुनि में ओसीड़ो हूंदो हो, हिकु इंतज़ार हूंदो हो, तोखे वक़्तु ऐं हालतुनि वरी हिकु दफ़ो ॼण त क़ैद करे छॾियो हो। हाणे तूं मुंहिंजी फ्लैट जूं 4 मंज़िलूं चढ़ी मूं वटि नथे अची सघें बाबा, ऐं आऊं हाणे रुगो तुंहिंजी धीअ न पर 2 ॿारनि जी माउ बणिजी वई हुयसि। ऐं उन्हनि जे कमनि ऐं अंगलनि में उलझी वई हुयसि। शायदि तो वटि घटि बि ईंदी हुयसि, कॾहिं कॾहिं, पर पोइ बि अक्सर ईंदी हुयसि। तूं कचहरी लाइ आतो हूंदो हुएं। यादगिरियूं, सियासत, हाणोकी सियासत, आलमी सियासत ते ईअं त ॻाल्हियूं थींदी हुयूं। 2 भेरा घणो बीमार थी पोइ चाक बि थी वियो हुएं। हिन भेरे बि ईअं सम्झियो हो, पर इहा क़यामत वारी घड़ी बि नेठि मथां अची बीठी हुई जो हाणे हीअ आख़िरी मुलाक़ात जो वक़्तु हो। सोचियमि अमां त गुज़ारे वई, इहा ॻाल्हि ॿुधी हुयमि, पर हीअ वक़्तु, हीअ घड़ी ऐं बर्दाश्त कीअं कयां। मुंहिंजो आसरो, मुंहिंजो आथत, मुंहिंजो बाबो। इक़बाल खे फ़ोन कयुमि, बाबा हलियो वियो। हू बि सख़्तु सदमे में हो। 2 ॾींहं अॻु में ई तोखे ॾिसी रोईंदो रहियो हुयो। अमी, सारंग, सरवाण, सूहू ऐं पारस, अदा सजाद, भाॼाई, हुमेरा, चाचा सुल्तान ऐं सभु माइट ग़म जी शिदत खां सुॾकी रहिया हुआ। मासी मिठा, मुंहिंजी माउ सुखां जी भेण, पार कढी रही हुई। मुंहिंजा राणा ॼाम साकी, भाउ तूं छो रुसी वे। घर बातिन खां सवाइ सभ खां पहिरीं मीडिया वारा पहुता हिन सचे खरे असली माण्हूअ जे आख़िरी कवरेज लाइ। मूं अमर सिंधुअ खे मैसेज कयो, अमर बाबा इज़ नो मोर। हिन यकदम फ़ोन कयो, असां अचूं था सभु, प्लीज़ तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। वरी मैसेज कयई, प्लीज़ कंपोज़ यूर सेल्फ। उहो मुंहिंजी सालनि जी पुराणी दोस्त आहे। हिनखे ख़बर आहे त आऊं पंहिंजे बाबा सां केतिरो जज़्बाती ऐं ज़हनी तरह लॻापियल हुयसि। पोइ माइट मिट अची पहुता, थर मां ॻोठ, जंझीअ मां ऐं कामरेड दोस्त सॼी सिंध मां बाबा जे आख़िरी दीदार लाइ पहुता। इहा बेरहम घड़ी आई जॾहिं तुंहिंजो जिस्म ख़ाकी खणी वञणु लॻा। पोयां मारवी बि पार कढी रोई रही हुई, मुंहिंजा मोबी भाउ तूं न वञ। मुंहिंजी दिलि सुॾकनि में वरतल हुई। मुंहिंजी दिलि चाहियो रड़ियूं कयां, उभ ॾारींदड़ रड़ियूं। बाबा जे मड़ जे भर में बीठल मुंहिंजनि मेरनि सेरनि थरी चाचनि ऐं मामनि ॾांहुं निहारियमि। मुंहिंजो हाउ छिजी पियो। अॼु उन्हनि जी ॼण त सुञाण बि गुम थी वई हुई। मूं वांगुरु सुॾका मुंहिंजे अंदर में घुटिजी रहिया हुआ। भाॼाई हुमेरा चयो, तूं कब्रिस्तान हली थी, ऐं वञा थी। मूं चयो, मूं में हिमत न आहे। मूं अमर ऐं इरफान खे चयो, मुंहिंजी ख़्वाहिश आहे त आऊं मुंहिंजे बाबा खे उन नारे सां रुख़्सत कयां, तुंहिंजो साथी, मुंहिंजो साथी, जाम साकी, जाम साकी। हिननि चयो त हा तूं नारो हण, असां जवाबु ॾींदासीं। मूं थोरो अॻियां वधी पंहिंजे बचियल सभु हिमत जमा करे नारो हयो, तुंहिंजो साथी, मुंहिंजो साथी। सभिनी चयो जाम साकी, जाम साकी। हारी ऐं मज़दूर जो साथी, जाम साकी, जाम साकी। अॼु जो हीअ अहम कालम जाम साकी जी धीअ बख़्तावर जाम तहरीर कयो आहे। उनजो उनवान हो तो में मिट्टी मलीरची। अवां जे समातुनि ताईं पहुतो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया जो वक़्तु पुॼाणीअ ते पहुतो। हाणे ॿिए बुलेटिन ताईं फाज़िल चना अवां खां वठंदो इजाज़त। अल्लाह निगहबान। प्रोग्राम ख़बरुनि जी दुनिया रोज़ानो सुबुह जो 7 वॻे, मंझंदि जो 12:30 ते ऐं शाम जो 7 वॻे नशर कयो वेंदो आहे। ॿुधण न विसारींदा। प्रोग्राम जे हवाले सां पंहिंजा कमेंट्स ऐं राया असांजे हिन एड्रेस ते ॾींदा। एड्रेस आहे info@radiovoiceofsindh.com। तव्हांजे रायनि ऐं कमेंट्स जो इंतज़ारु रहंदो। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन